ठुकराठो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो जे सूमरा पाड़े वासियुनि वॾे भाउ जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ मोहम्मद इस्माइल सूमरो गुलाम सरवर ऐं माई वज़ीरा ख़ातू दाहींदे चयो त असांजो वॾो भाउ मोहम्मद मूसा सूमरो जेको अबन ॾाॾनि जी 10 एकड़ 30 वेसा ज़मीन ते कब्ज़ो करे कूड़ा खाता ठहिराए बाअसर माण्हुनि खे विकिरो करे छॾी आहे। वॾनि जी मिल्कियत मां हू न असां भाइरनि ऐं भेनरुनि खे हिसो ॾेई रहियो आहे, न वरी सोटनि खे हिसो ॾिए थो, जंहिं सबबु सख़्तु परेशान आहियूं। बाअसरनि जी चुर्च ते कूड़ा केस कराए मोतमार धमकियूं ॾेई हिरासान करे रहियो आहे। एहतजाज कंदड़नि जो वधीक चवणु हो त भाउ असां खां बयान वठण बदिरां ज़मीन जा कूड़ा खाता ठहिराया आहिनि, असांखे वारसनि में न ॼाणायो अथसि। उन बाबति मुख़्तियारकार पनो वाकिल समेत चङनि मुड़सनि खे दायो आहे। एहतजाज कंदड़नि DC सखर SSP सखर समेत वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी ज़मीन ख़रीद कंदड़ बाअसर ऐं हक़ो खाईंदड़ भाउ ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीन मां हिसो ॾियारियो वञे। जबरदस्ती करण था मुझे वो भाव ना उनके कंट्रोल में भाई इमाम कैसा घर भेजो बस जमीन न होता इमाम जबरदस्ती करना चोरी खाता करे न भाई जमीन जे वेझो न वञे उन वाइदो कयो त मां इहा ज़मीन कोन वठंदुसि, तंहिंजे बावजूद बि असांखे धमकियूं थो ॾिए त इहा ज़मीन मां वठी छॾी आहे, जेकॾहिं वेंदो जी ज़मीन ते तव्हांखे पथराए कुटाए खणाए छॾींदासीं। महिरबानी करे असांजो इंसाफ़ कयो।